दुनिया में अमन कायम थियण खां सवाइ खुशहाली नथी अची सघे। सीपैक तहत पाकिस्तान में तमामु घणी तरक़ी थी आहे। सीपैक तहत कोयले जी मनसूबनि लाइ थर जो कोयलो इस्तेमालु कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चाइना मीडिया ग्रुप खे इंटरव्यू संदसि चवणु आहे त हुकूमत फ़ुज़ूल ख़र्च ख़तमु करे करप्शन घटाइण जी कोशिश करे रही आहे। वन बेल्ट रूट जो विज़न गॾियल सहकार सां हथी ॾियारींदो। सुन्नी इतिहाद काउंसिल के मखसूस सीटुनि जे अपीलुनि ते सुप्रीम कोर्ट में ॿुधणी। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में सुप्रीम कोर्ट के फुल कोर्ट बेंच केस की ॿुधणी कई। अदालत रिमार्क्स न त PTI इंट्रा पार्टी चूंडूं कराए छॾे हाँ त अॼु सीटुनि जो मसइलो ई न थी हाँ। इंट्रा पार्टी चूंडुनि जो फ़ाइदो PTI मेंबर्स खे ई थिए हाँ। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स न त छा सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले में लिखियल है त बेट जो निशान कंहिं ॿिए खे अलॉट नथो करे सघिजे। अदालत चयो त पार्लियामानी पार्टी जे लाइ सियासी जमायत जो हुजणु लाज़मी आहे। पार्लियामेंट में फ़ैसिला पार्लियामानी पार्टी कंदी आहे। फ़ैसिला मञण जा सभु पाबंद आहिनि। आर्टिकल 51 में सियासी पार्टी जो ज़िक्र आहे, पार्लियामानी पार्टी जो न। आर्टिकल 51 में मखसूस सीटुनि ते हलफ़ खणण खां अॻु जो मामिलो आहे। मेंबर हलफ़ खणंदा त पार्लियामानी पार्टी बि वजूद में ईंदी। मुनासिब हूंदो त सियासी पार्टी ऐं केस ई फोकस कयूं। सुन्नी इतिहाद काउंसिल के वकील दलील न त सियासी पार्टी ऐं पार्लियामानी पार्टी विच में एक फ़र्क है। चीफ जस्टिस चयो त छा आइन उन फ़र्क के तस्लीम करे थो, जंहिं ते वकील चयो त इन हवाले सां आर्टिकल 63A मौजूद है। अदालत केस जी ॿुधणी 24 जून ताईं मुलतवी करे छॾी। PTI तरफ़ां ॾफेड़ विरशा इदारनि सां नफ़रत जो ख़तरनाक बयानियो ज़हननि में विधो वञे थो। PTI बानी जो शेख मुजीब बाबति बयानियो वाज़ह करे थो त हू मुल्क टोड़णु चाहे थो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम उन जो बयान संदसि चवणु आहे त PTI वारा कॾहिं गादी वारे शहर ते चढ़ाई जी धमकी ॾियनि था, कॾहिं मुल्क टोड़ण जी ॻाल्हि कनि था। इक़्तिदार न मिलण ते शेख मुजीब खे हीरो करार ॾियणु पाकिस्तान जी तारीख़ी क़ौमी बयानी खां इनकार आहे। इक़्तिदार हासिल करण लाइ PTI पहिरें ॾींहं खां मुल्की इदारनि ऐं क़ौमी बयानी तोड़े मुफ़ादनि खे दाव ते लॻाईंदी आई आहे। PTI क़ौमी इदारनि ख़िलाफ़ लाॻीतो डिजिटल दहशतगर्दी जो मुज़ाहिरो कयो। उन्हनि खे बेबुनियाद इल्ज़ाम लॻाया विया। साइफ़र कैट्स जो फ़ैसिलो क़ौमी राज़नि ऐं मुफ़ादनि सां खेॾण जो लाइसेंस ॾियण जी बराबरि आहे। सिंध सरकार सूबे में 90 ॾींहनि जे लाइ हथियारनि जी नुमाइश ते पाबंदी लागू करे छॾी। घरू खाते नोटिफिकेशन जारी कयो। प्रोटोकॉल के दौरान ख़ानगी गार्ड्स हथियार गाॾीअ जे अंदरि रखण जा पाबंद हूंदा। समूरनि DIGs खे हुकुमनि जी भञकड़ी कंदड़ माण्हुनि ख़िलाफ़ रिपोर्ट पेश करण जी हिदायत। JTC सरबराह ज़फ़र अब्बास जी मिरपुर माथिले में शहीद सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जे घर आमद अमरीकी वापारी अली शेखानी तरफ़ां उमाणियल 1 करोड़ रुपया वारसनि जे हवाले। शहीद नसरुल्लाह गडानी हक़ सच लिखंदो हो, खेसि क़त्ल करे वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। ज़फ़र अब्बास जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल।